ख़बर शामिल कयूं पिया मीरपुर साकिरू खां पंजाब जो नाले वारो पीर गादी नशीन पीर साईं केसर जमील हैदर शाह ज़ाबरी सरकार चेक नंबर 502 मलका शरीफ वारो पीर केसर जमील हैदर शाह साबरी सरकार गोठ वली मोहम्मद पिताफी में शिरकत कई, जिते साबरी महफिल मुनक़िद कई वई, जंहिंजी सदारत वडेरो अब्दुल्ला पिताफी, रईस नूरुद्दीन पिताफी, सिकंदर अली पिताफी, गुलज़ार अली पिताफी ऐं पिताफी बिरादरी कई, जंहिंमें शहरनि ऐं ॻोठनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम जी शुरूआत क़ुरान पाक जे तिलावत सां कई वई। पंजाब जे मशहूर नात ख़्वान यूनुस साबरी नात पढ़ी प्रोग्राम के 4 चंड लगाए छॾिया। मोहम्मद ऐं 4 यार जा नाला गूंजी उथिया। अल्लाह पाक जे ज़िक्र सां दिलनि खे सुकून बख्शियो। आखिर में पीर साईं केसर जमील हैदर शाह साबरी सरकार खिताब फरमायो। साईं पीर केसर जमील हैदर शाह साबरी सरकार फरमायो, अली अलिया हज़रत अली अलैहिस्सलाम फरमायो, जंहिंजी दिल में मोमिन जो ज़िक्र आहे उनखे दोज़ख जी बाहि नथी साड़े सघे। इंसान खे पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते ते हलणु खपे। नफ़रतूं ख़त्म करियो, मोहबतूं क़ाइमु कयो। प्रोग्राम जे आख़िर में दुआए ख़ैर घुरी वई। रिपोर्ट करा परवेज़ अयाज़ अली गबोल, बे न्यूज़ मीरपुर साकिर।